पीरजकोट में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल महराब भुट्टो के इमारत न मिली सघी है, जेकरे स्कूल में दाख़िल 200 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं स्कूल के अंगण ते खुलियल आसमान हेठ वेही तालीम पाइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कल्होड़ो। पीरजकोट में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल महराब भुट्टो के इमारत न मिली सघी, जंहिं करे स्कूल में दाख़िल 200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं स्कूल जे अंगण ते खुलियल आसमान हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में स्कूल जे हेडमास्टर सैयद नूर नबी शाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां स्कूल बिना इमारत जे हली रहियो आहे, जंहिं जो तालीम खाते जे कामोरनि खे बार बार इतला ॾिनो वियो, पर उन बावजूद बि कंहिंजे कन ते जूं बि न चुरी आहे। लीड पाकिस्तान जो हिकिड़ो असां सां कमरो ॾिनल आहे, उन खां पोइ असांखे उस्तादनि जी खोट आहे ऐं उन खां फर्नीचर जी खोट आहे। ऑफिसर हिन वक़्त ताईं कोई बि 8 सालनि में मूं वटि कोई विज़िट ते न आयो आहे, न DO न TO। अफ़सोस थो थिए शहर जे भरिसां ई स्कूल आहे, हर फैसिलिटी खां महरूम आहे, न चौदीवारी आहे, न वॉशरूम आहे, न पाणी पीअण जी सहूलियत आहे। हीअ जेके छपरा तव्हां ॾिसो था इहे बि मूं जेको SMC मूं ठाराया आहिनि, फर्नीचर बि SMC मां वरितो आहे। हींअर SMC बि बंदि आहे ॿियो साल। स्कूल 1980-81 खां हलंदड़ आहे, पर हिन खे तव्हां साम्हूं ॾिसो था, न चौदीवारी आहे, न वॉशरूम आहे। ऐं हीअ छपरा बि असांजे हेडमास्टर साहिबु साईं नबी शाह ही पंहिंजे डोनेशन मां या SMC फंड मां वग़ैरह ठाराया आहिनि। का बि फैसिलिटी कान्हे का, हिते 250 ॿार दाख़िल आहे ऐं स्टाफ जी बि वॾी खोट आहे असां वटि। गवर्नमेंट या बाला ऑफिसर असांजा जेके वस वारा मथियां ऑफिसर साहिबान, असांजो तव्हां केतिरी बि तव्हांजे हे चैनल आया आहिनि, पर उन्हनि जे कन ते का बि जूअ कोन थी चुरे। असांखे वॉशरूम खपे, असांखे नलका खपनि, असांखे सियारो सावण ॾाढी तकलीफ़ आहियूं उस्ताद, तकलीफ़ ॾाढी। असांखे बिल्डिंग खपे, असांखे वॉशरूम खपनि ऐं असांखे नलको खपे ऐं असां सियारो सावण सख़्तु तकलीफ़ में आहियूं, उस्ताद बि तकलीफ़ में आहिनि। असांखे बाथरूम न आहे, न पाणी न आहे, नलको न आहे। असांखे गर्मी में बि ॾाढियूं तकलीफ़ूं था खाऊं। स्कूल जो उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि तालीम खाते जे आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त स्कूल में घुर्बल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, त जीअं मुस्तक़बिल जा महिमान तालीम हासिल करे पंहिंजूं मंज़िलूं माणे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन शकील कलोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीरजकोट।